जी तो दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं क़ाइदी अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो लाड़काने ज़िले में हल्के रत्तेदिरे जे ॻोठु ॻड़ी ख़ुदाबख़्श में 5 जनवरी 1928 ईस्वीअ ते जनमु वरितो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो नंढपिण खां ई ज़हीन ऐं महिनती हो। हिन इब्तिदाई तालीम मुंबई जे कैथेड्रल स्कूल मां हासिल कई। अॻिते हली अमेरिका जे रियासत कैलिफोर्निया जे शहर बर्कली में पढ़ियो। हू आला तालीम हासिल करण लाइ ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी इंग्लैंड में पढ़णु वियो, जितां कानून जी वॾी डिग्री हासिल करे वतन वापसि वरियो ऐं अची मुल्क जी ख़िदमत कयाईं। भुट्टो साहब हुकूमत जे केतिरनि वॾनि उहिदनि ते रहियो। 1963 ईस्वीअ में परॾेही वज़ीर जे हैसियत में पाड़ेसरी मुल्कनि सां दोस्ती वारा लाॻापा मज़बूत कयाईं। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बानी हो। हू 1971 ईस्वी जे चूंडनि में शानदार कामयाबी हासिल करे मुल्क जो चोथों सदर बणियो। खेसि मुल्क जे तरक़ीअ जो सदाईं ऊनो रहंदो हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं पाकिस्तान जो वज़ीर आज़म बणियो त हिन मुल्क खे सगारो बणायो ऐं मुल्क जे समूरनि शोबनि में सुधारा आंदा, जंहिं करे तालीम, सिहत ऐं सनअत जे मैदान में मुल्क वॾी तरक़ी कई। हिन इस्लामी मुल्कनि ऐं पाड़ेसरी मुल्कनि सां नाता बहितर बनाया। हिन 1972 ईस्वी में क़ौमी असैम्बली में सिंधी ॿोलीअ जी क़दामत ऐं शाहूकारीअ बाबति तारीख़ी तक़रीर कई ऐं मुल्क खे 1973 ईस्वी जो नओं जमहूरी आइन ॾिनो। हिन अवाम में समाजी शऊर पैदा कयो। खेसि अवाम क़ाइदी अवाम जो लक़ब ॾिनो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इंतिहाई ज़हीन ऐं मज़बूत किरदार जो मालिक हो। सन 1977 ईस्वी में मुल्क जे आमिर हाकिम ज़िया उल हक़ संदसि हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे मथसि इल्ज़ाम मुड़ी खेसि 4 अप्रैल 1979 ईस्वीअ ते फांसीअ ते चाढ़े शहीद कयो। क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे अॼु बि पाकिस्तान जो अवाम रोशन ख़्याल ऐं ग़रीबनि जो हॾ ॾुखी सम्झी यादि करे थो।